आओ उलमा से पूछ ले। ताला जो इनामा, एहसाना, इकरामा, मेहरबानियां जो इन अंदाज में पूरी दुनिया में मसाजिदन में नमाज तरावी में इन अंदाज में कुरान पाक पढ़ियो तो वञे। अल्लाह तबारक व ताला जो करम आहे उन्हनि ते जंहिं थोड़ी तकलीफ़ बर्दाश्त करे नमाज तरावी में नमाज के अंदर पूरे कुरान पाक पढ़ण ऐं ॿुधण जो एहतमाम कयो, जंहिंखे नसीब थियो रब जो करम आहे, ख़ुसूसी इनाम आहे। वरना नमाज तरावी खां अलावा जेकॾहिं पूरो साल ॾिसूं न, शायदि कंहिंखे इन अंदाज में कुरान पाक ॿुधण जी शायदि सआदत हासिल थिए जो नमाज जे अंदर इन अंदाज में कुरान पाक पढ़ियो वञे, वरी जंहिं ते अल्लाह ताला जो करम थिए जो उनखे ॿुधण नसीब थिए। इहो तमामु वॾो अजर और सवाब आहे। कुरान पाक पूरो ॿुधण, अलहम्द खां वठी वन्नास ताईं इहो ॿुधण ही अल्लाह ताला जो करम आहे, जंहिंखे अल्लाह ताला इहा सआदत था फरमाई। ऐं जेके हाफ़िज़ सॻोड़ा पढ़नि था ऐं इहो बि उन्हनि ते रब जो करम आहे जो इन अंदाज में अलहम्द अलिफ लाम मीम सिपारो पढ़ियो थो वञे, सयक़ूलु सुफ़हा पढ़ियो थो वञे, यानी अहिड़े तरीक़े सां लफ़्ज़ ब लफ़्ज़ इन अंदाज में ही कुरान पाक जो ज़िंदा मोजज़ो आहे। ये महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ते अल्लाह ताला कलाम नाज़िल फरमायो जो पूरी दुनिया में ॾिसंदव न, अलाए केतिरियूं मसाजिदूं आहिनि जंहिंमें इन अंदाज में कुरान पाक जी तिलावत कई वेंदी आहे, लफ़्ज़ ब लफ़्ज़ पढ़ियो वेंदो आहे ऐं ॿुधण जो एहतमाम थींदो आहे। जेकॾहिं इन खे तसवुर कंदासीं त इहो ई असांखे सम्झ में ईंदो, ही रब जो करम आहे। ऐं यादि रखो कुरान पाक जी शान वॾी आहे। अॼु कुरान पाक जी महफ़िल आहे, जे करे कुझु अहादीसूं दर्स कुरान जे हवाले सां ॿुधंदासीं, तव्हां 12 पहिरियों ॿुधियूं बि हूंदियूं। ऐं असांजो अॼु जो दर्स जे हवाले सां हदीस जी समात, हदीस जो दर्स करण ऐं ॿुधण जी असांखे सआदत हासिल थींदी। मशहूर हदीस पाक सही बुखारी में कुरान पाक जी तालीम जे हवाले सां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम डिग्री ॾिनी, सनद जारी कई। कहिड़ी? हज़रत सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां ही हदीस पाक रिवायत आहे। सही बुखारी में भी आहे। सही बुखारी में इन मौजू जो 2 हदीसूं आहिनि, इन खां अलावा भी काफ़ी किताबनि में आहिनि। सही बुखारी में 5027 नंबर हदीस ऐं 5028 नंबर हदीस। 5027 में हज़रत सैयदना उस्मान खां रिवायत आहे। 2 रिवायत सैयद उस्मान गनी खां आहिनि। 5027 नंबर हदीस आहे अन उस्मान रज़ियल्लाहु तआला अन्हु अन नबी सल्लल्लाहु तआला अलैहि व सल्लम खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहु। हज़रत सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त तव्हां मां बहितरीन उहो आहे जेको कुरान पाक सिखे थो ऐं सिखारे थो। तव्हां पंहिंजे दरमियान बहितरीन अफराद खे ॾिसण था चाहियो त उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम बयान फरमायो, मां इहा सनद जारी थो करां, डिग्री जारी थो करां, पंहिंजे ज़ुबान ई तव्हांखे ॿुधावां थो त जंहिंखे कुरान पाक पढ़ंदे ॾिसो या पढ़ाईंदे ॾिसो, सम्झी वञो त मुआशिरे में सभ खां बहितरीन इहे आहिनि। खैरुकुम मन तअल्लमल कुरान, जेको कुरान पाक जी तालीम हासिल करे थो उहो बि तमामु बहितरीन आहे, ऐं जेको कुरान पाक जी तालीम ॾेई रहियो आहे इहो बि सभ खां अफ़ज़ल आहे। छो जो अगली हदीस में अफ़ज़ल जो ही ज़िक्र आहे। अन उस्मान इब्न अफ़्फ़ान क़ाल क़ाल नबी सल्लल्लाहु तआला अलैहि व सल्लम इन अफ़ज़लकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहु। तव्हां मां अफ़ज़ल उहो आहे, पहिरीं हदीस में खैर बहितरीन हुआ ऐं ॿी हदीस पाक में सही बुखारी जी त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तव्हां मां सभ खां वधीक अफ़ज़ल उहो आहे जेको कुरान पाक सिखे थो ऐं सेखारे थो।
हाणे क़ुरान जी जेकी सिखाइण जी जेकी तालीम आहिनि, इन में तमामु वॾी वुसअत आहे। इन में काफ़ी शोभाजात अची वेंदा आहिनि, काफ़ी मामलात अची वेंदा आहिनि। मिसाल जे तौर ते जेके कारी हज़रात ॿारनि खे क़ुरान पाक नाज़रा पढ़ाइनि था, क़ाइदो पढ़ाइनि था, जोड़ कराइनि था, अलिफ बा ता सा पढ़ाइनि था, हमज़ा जी जोड़, यानी इहो बि जेको आहे न क़ुरान पाक जी तालीम में आहे। यानी जेके सेखारे रहिया आहिनि ॿारनि खे हिजे करे तालीम ॾेई रहिया आहिनि, इन जे ज़रिए क़ुरान पाक जी तिलावत सेखारे रहिया आहिनि, इहो बि इन हदीस पाक में शामिल आहे। अहिड़े तरीक़े सां जेके कारी हज़रात क़ुरान पाक जी तजवीद सिखाए रहिया आहिनि, या जेके शागिर्द हज़रात क़ुरान पाक जी तजवीद पढ़ी रहिया आहिनि, त उहे बि इन हदीस पाक में, यानी इहा बि क़ुरान पाक जी तालीम आहे जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम तमामु बहितरीन उहो आहे जेको क़ुरान पाक सिखे थो, सेखारे थो। अहिड़े तरीक़े सां उलमाए किराम जेके क़ुरानी अहकाम सेखारनि था हदीस जे ज़रिए, फ़िक़ह जे ज़रिए, इहो बि इन्ही में शामिल आहे जो क़ुरान ऐं हदीस खे साम्हूं रखी करे क़ुरान जा जेके अहकाम उलमाए किराम बयान था फरमाइनि, इहो बि इन हदीस पाक में आहे। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जेके क़ुरान पाक जी तालीम ॾेई रहिया आहिनि ऐं जेके क़ुरान पाक जी तालीम सिखी रहिया आहिनि, यानी क़ुरान पाक में गौर ऐं फ़िक्र करे रहिया आहिनि, क़ुरान पाक जा मसाइल सिखी ऐं सिखाए रहिया आहिनि, इहे तमामु सभ खां वधीक अफ़ज़ल आहिनि। त यानी इन हदीस पाक में तमामु वॾी वुसअत आहे। जेको बि शोबो क़ुरान पाक सां तालुक़ रखण वारो आहे, जेको बि क़ुरान पाक जी तालीम ॾेई ऐं ॾियारे रहियो आहे, सिखी रहियो आहे, सिखाए रहियो आहे, त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया बहितरीन बि इहे आहिनि, अफ़ज़ल बि इहे आहिनि। तो ख़ुशनसीबी आहे उन्हनि जी जिनके अल्लाह तबारक व तआला इन हदीस ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाई, या त क़ुरान पाक जी तालीम हासिल करे रहिया आहिनि या क़ुरान पाक जी तालीम ॾेई रहिया आहिनि। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ये हदीस पाक सही मुस्लिम में आहे, 1770 नंबर हदीस आहे। सुभान अल्लाह। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम क़ुरान पाक जी तालीम जे हवाले सां आयत आयत पढ़ण, तिलावत करण ऐं इन जी तालीम हासिल करण जे बारे में तरगीब ॾींदे बयान फरमाइनि था। हज़रत सैयदुना उक़बा बिन आमिर खां इहा हदीस पाक रिवायत आहे। अन उक़बा बिन आमिर क़ाल ख़रज रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नहनु फ़ी सुफ़्फ़ति फ़क़ाल अयुहिब्बु अन यग़दुव कुल्ल यौमिन इला बुतहानी अविल अक़ीक़ी फ़यअतिय मिन्हु बिनाक़तैनि कौमावैनि फ़ी ग़ैरि इस्मिन वला क़त्इ रहमिन फ़क़ुलना या रसूलल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम कुल्लुना नुहिब्बु ज़ालिक क़ाल अफ़ला यग़दु अहदुकुम इलल मस्जिदि फ़युअल्लिमु औ यक़रअु आयतैनि मिन किताबिल्लाहि अज़्ज़ व जल्ल खैरुल लहू मिन नाक़तैनि व सलासिन खैरुल लहू मिन सलासिन व अर्बउन खैरुन लहू मिन अर्बइन व मिन आदादिहिन्ना मिनल इबिल। सुभान अल्लाह। ये हदीस पाक है सही मुस्लिम जी। अन उक़बा बिन आमिर, हज़रत सैयदना उक़बा बिन आमिर रज़ियल्लाहु तआला अन्हु का ये हदीस पाक रिवायत है। क़ाल ख़रज रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम असां वटि तशरीफ़ फरमा थिया, तशरीफ़ खणी आया। व नहनु फ़ी सुफ़्फ़ति, ऐं असां उन वक़्तु सुफ़ा में मौजूद हुआसीं। आले इल्म ॼाणनि था सुफ़ा जी जेकी माना हूंदी आहे चबूतरो, नंढड़ो हिकु हुजड़ो या हीअं चबूतरे वांगुरु हिकु जॻह हुई महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी, जिते महिमान ईंदा हुआ ऐं बिलख़ुसूस इल्म सिखण जे लाइ सहाबा किराम उते वक़्तु गुज़ारींदा हुआ। जीअं अॼु मदरसा आहिनि, मदरसनि में तालिब इल्म महिमान बणिजी करे ईंदा आहिनि, इल्म सिखंदा आहिनि, वरी सिखी करे वरी अॻिते वेंदा आहिनि। ईअं ई असहाबे सुफ़ा हुया जेके
महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे इन मदरसे में ईंदा हुआ, इल्म दीन सिखंदा हुआ, सिखी करे वरी हलिया वेंदा हुआ, वरी अॻिते सेखारींदा हुआ। ऐं कुझु मुस्तक़िल रहंदा हुआ। इन्हनि खे जेको आहे जेके सुफ़ा में पढ़ंदा हुआ न, जेके बि ईंदा हुआ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खां दीन सिखंदा हुआ न, उन्हनि खे असहाब सुफ़ा चयो वेंदो आहे। असहाब सुफ़ा यानी सुफ़ा वारा। ऐं इहो सुफ़ा जेको आहे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो मदरसो हो। सुभान अल्लाह। ऐं इन मां जेको सुफ़ा जेके हूंदा आहिनि न, इन मां ई सूफ़िया निकितल आहिनि। छो जो सुफ़ा इहे दुनिया खां जेके हूंदा आहिनि न, माना दुनिया जो इन्हनि खे दिलि में कंहिं क़िस्म जी लालच, कंहिं क़िस्म जो गर्द न हूंदो हो। इन जे करे इन्हनि खे सुफ़ा चवंदो। जीअं सूफ़िया हूंदा आहिनि, उन्हनि जो दिलि जेको हूंदो आहे दुनियावी मक़सद खां, दुनियावी लालच खां, दुनियावियात खां पाक साफ़ हूंदो आहे। पोइ इन मुनासिबत आहे इन्हनि खे सूफ़ी, इहो बि सूफ़ी जो जेको लफ़्ज़ आहे बि इहो सुफ़ा खां निकितल आहे। बहरहाल इन मदरसे में काफ़ी सहाबा हुआ, उन्हनि जी तादाद घटि बि हुई, वधंदी हुई। कॾहिं रिवायतनि में ईंदो 80 हुई, वरी कॾहिं रिवायतनि में ईंदो त 200 खां वधीक सहाबा जेके आहिनि मौजूदु हूंदा हुआ, जेके महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खां क़ुरान जो इल्म सिखंदा हुआ, तालीम क़ुरान सिखंदा हुआ। हज़रत सैयदना उक़बा बिन आमिर जेके आहिनि, जेके ई रिवायत इहे बि असहाब सुफ़ा में शामिल आहिनि। ईअं सैयदना अबू हुरैरा जेके आहिनि, इहे बि असहाब सुफ़ा में शामिल आहिनि। त हाणे इहे सहाबी फरमाइनि था त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ऐं असां उन वक़्तु किथे हुआसीं? सुफ़ा में हुआसीं। अय्युकुम युहिब्बु अन यग़दुअ कुल्ल यौमिन इला बुतहान अविल अक़ीक़ फयअतिय मिन्हु बिनाक़तैनि कौमावैनि फी गैरि इस्मिन वला क़त्इ रहमिन। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, छा तव्हां मां कोई इन ॻाल्हि खे पसंदि करे थो जो तव्हां मां कोई शख़्स बुतहान वञे या अक़ीक़ वञे? बुतहान ऐं अक़ीक़ वञे ऐं उतां जेको आहे ॿ ॾाचियूं वठी अचे, ॿ ॾाचियूं उनखे मिलनि जेके तमामु घणियूं कदावर हुजनि। कौमावैन जी माना जे कदा, बग़ैर कंहिं गुनाह जे, बग़ैर कंहिं सां तालुक तोड़ींदे, बग़ैर कंहिं तूं मामा जे तव्हांखे ॿ जेके आहिनि ॾाचियूं मिलनि, त छा तव्हां इनखे पसंदि करियो था? यानी थोरी देरि वञी करे थोरी देरि में वापसि अचे, तमामु वॾो जेको आहे न माल असांखे मिले, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हांखे इहो माल मिले थोरे वक़्त में, जेको आहे तव्हां वञो ऐं थोरे वक़्त में तव्हांखे एॾो हलाल माल मिले, त छा तव्हां इनखे पसंदि कयो था? अल्लाहु अकबर। छो जो अरब में जेकी उठणी हुई ॾाची, इनखे तमामु अज़ीज़ सम्झो वेंदो हो। इन जे करे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ॾाची जो, उठणी जो ज़िक्र कयो। ऐं अक़ीक़ आले इल्म ॼाणनि था, मदीना मुनवरा खां तक़रीबन 2 या 3 मील खां उन वक़्तु जेको कि तारीख़ जी किताबनि में लिखियल आहे, अक़ीक़ बाज़ार हूंदी हुई जिते जेके आहे न जानवर मिलंदा हुआ। मदीना पाक खां थोरे फ़ासिले ते जिते जानवर जे तमामु घणा फ़रोख्त थींदा हुआ। इन जे करे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम, ऐं बुतहान जी माना हूंदी आहे वसी जंगल। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, छा तव्हां मां कोई पसंदि थो करे त जेके बुतहान जानवरनि जी जेकी आहे बाज़ार आहे, मार्केट आहे, मंडी आहे, या जेको हीउ जंगल आहे, एॾे वञे ऐं तव्हांखे थोरे वक़्त में हलाल माल जेको आहे न इन अंदाज़ में मिली, जो तव्हांखे 2 ॾाचियूं मिली वञनि। त पोइ सहाबा किराम अर्ज़ु कयो, फ़क़ुलना या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्लुना नुहिब्बु ज़ालिक। असां मां त हर कोई इहो पसंदि कंदो। यादि रखो, असहाब सुफ़ा सां ख़िताब में असहाब सुफ़ा वारनि इहो चयो त असां मां हर कोई। इन मां इहो मक़सदु न आहे जो असहाब सुफ़ा जेकी जे दिलि में लालच हुई, न, जेको माल दीन जे लाइ कमायो वञे न, उहो बि इबादत में शामिल हूंदो आहे। दीन जी जेकी आहे इशाअत जे लाइ, दीन जी ख़िदमत जे लाइ। त हिननि असहाब सुफ़ा बि इन जे करे जो यार असां हिनखे पसंदि कंदासीं जो असां इहो असांखे मिले। बहरहाल त पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अफला यग़दु अहदुकुम इलल मस्जिद फयुअल्लिमु औ यक़रअ आयतैन मिन किताबिल्लाह। छा तव्हां मां
कोई शख्स जेकॾहिं सुबुह जे वक़्तु मस्जिद वञे ऐं उते वञी करे क़ुरान पाक जूं 2 आयतूं सिखी वठे या क़ुरान पाक जूं 2 आयतूं तिलावत करे वठे, सुभान अल्लाह, ही जेको ख़िताब, इहो जेको ख़िताब आहे इहो बज़ाहिर असहाब सुफ़ा सां, लेकिन बुज़ुर्गान दीन फरमायो ही जेकी गुफ़्तगू सिर्फ़ असहाब सुफ़ा वारनि सां न हुई, बल्कि क़यामत तक अचण वारा जेके बि मुस्लमान आहिनि सभिनी सां जेको आहे इहो ख़िताब हो। यानी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो दुनियावी कारोबार में मशरू हुजनि भी, इहो बि सही आहे जेकॾहिं दुनियावी कारोबार शरीयत जे मुताबिक़ कयो वञे न त पोइ इहो बि इबादत में शामिल आहे। त दुनियावी कारोबार में मशगूल थियण खां पहिरियां कुझु इल्म क़ुरान हासिल करियो। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम छा तव्हां मां कोई हिकु शख़्स सुबुह जे वक़्तु मस्जिद वञे उते 2 आयतूं क़ुरान पाक जूं सिखी वठे या 2 आयतूं क़ुरान पाक जूं तिलावत करे वठे, ऐं महबूब अलाह सुबुह जो ऐं सुबुह जे वक़्तु वॾी बरकतूं हूंदियूं आहिनि, त इन जे चयो महबूब अफला यग़दू अहदुकुम इलल मस्जिद, तव्हां मां कोई शख़्स सुबुह जे वक़्तु मस्जिद वञे ऐं सुबुह जे वक़्तु 2 आयतूं तिलावत करे, छो जो सुबुह जे वक़्तु जो ख़ुसूसी रहमतूं नाज़िल थींदियूं आहिनि, ख़ुसूसी हिकु क़िस्म जी बरकत हूंदी आहे। इन वक़्तु जेकॾहिं क़ुरान पाक जी तिलावत कई वञे, क़ुरान पाक जो इल्मु हासिल कयो वञे त पोइ उन जूं बरकतूं जेके आहिनि सॼो ॾींहुं शामिल हाल रहंदियूं आहिनि। त पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तव्हां मां जेकॾहिं कोई शख़्स सुबुह जे वक़्तु मस्जिद शरीफ़ वञे थो ऐं उते 2 आयतूं क़ुरान पाक जूं सिखे थो या 2 आयतूं क़ुरान पाक जूं तिलावत थो करे, खैरुल लहू मिन नाक़तैन, त इहो जेको आहे न तव्हांजे लाइ 2 उठड़ियुनि खां बहितर आहे। यानी तव्हांखे 2 उठड़ियूं मिलियूं वञनि ऐं उहे तव्हां 2 उठड़ियूं 2 ॾाचियूं जेके आहिनि राह ख़ुदा में ख़र्च बि करे छॾियो त इन 2 ॾाचियुनि खां तव्हांजे लाइ इहो बहितर आहे, इन जो जेको अजर ओ सवाब तव्हां सुबुह जे वक़्तु 2 आयतूं वञी करे पढ़ो त 2 ॾाचियुनि खां इहो अफ़ज़ल औला आहे। ऐं महबूब वसलासुन खैरुल लहू मिन सलासिन, जेकॾहिं तव्हां सुबुह जे वक़्तु 3 आयतूं पढ़ो था त इहो 3 ॾाचियुनि खां जेको आहे न तव्हांखे जेके ॾाचियूं बग़ैर महिनत जे ॾाचियूं मिली वञनि उतां राह ख़ुदा में ख़र्च कयो या पंहिंजो पाण ते ख़र्च कयो, इहे 3 क़ुरान पाक जूं आयतूं तिलावत करणु, 3 क़ुरान पाक जूं आयतूं इन जो इल्मु हासिल करणु, इहो 3 ॾाचियुनि खां बहितर आहे। ईअं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेकॾहिं कोई 4 आयतूं थो पढ़े त इहे 4 ॾाचियुनि खां अफ़ज़ल आहे, 5 आयतूं थो पढ़े त 5 ॾाचियुनि खां अफ़ज़ल आहे। इन तरीक़े सां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम बयान फरमायो। सुभान अल्लाह। हिकु हदीस पाक इन मां मालूम थियो त क़ुरान पाक जी तिलावत जी केॾी वॾी शान आहे। जेकॾहिं असां ख़ुसूसी तौर ते क़ुरान पाक जी तिलावत जो अहतमाम मुस्तक़िल मिज़ाजी था करूं था, हिकु आयत यानी 1 ॾाची खां अफ़ज़ल आहे, 2 आयतूं 2, जेकॾहिं कोई रोज़ानो अधु सीपारो पढ़ंदो हुजे, सीपारो पढ़ंदो हुजे, उहो अंदाज़ो करे त क़ुरान पाक जी तिलावत जे करे उनखे नामा अमाल में केॾो अजर सवाब मिलंदो। जो महबूब अलैहिस्सलाम हाणे 1 ॾाची जेकॾहिं कंहिंखे मिले थो केॾी क़ीमत हूंदी, 5 लख जे क़रीब हूंदी अॼु जे दौर में, वरी उनखे राह ख़ुदा में 5 लख जेकॾहिं कोई सदको करे त इन जो केॾो अजर सवाब हूंदो, केतिरी उन ते मुशक़त महिनत ईंदी। त असां ये महबूब फरमायो 1 आयत या 1 ॾाची खां बि अफ़ज़ल आहे। सुभान अल्लाह। हर कंहिंखे त ॾाची वठी करे सदको करण जी ताक़त त नाहे, लेकिन इन हदीस पाक जे तहत महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे इहा सआदत था फरमाए, ही महबूब जे सदके असांखे अजर सवाब थो मिले। जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए सुबुह जे वक़्तु 1 आयत तिलावत करणु, 1 आयत जो इल्मु हासिल करणु, इहो 1 ॾाची खां अफ़ज़ल आहे। यानी जंहिंखे ताक़त हुजे या न हुजे ॾाची सदको करण जी, जेकॾहिं सुबुह जे वक़्तु 1 आयत तिलावत थो करे त उहो सम्झे त 1 ॾाची उनखे मिली वई, उन राह ख़ुदा में ख़र्च कई। ऐं जेको पूरो सीपारो पढ़े थो त उहो अंदाज़ो करे त केतिरियूं आयतूं तिलावत करे चुको हूंदो। आयतनि जो अजर सवाब त पंहिंजी जॻह ते आहे, जेकी क़ुरान पाक तिलावत ही इज़ाफ़ी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके अजर सवाब आहे, जो जेकॾहिं अधु सीपारे में 100 आयतूं अची वञूं त 100 ॾाचियुनि जो उनखे अजर सवाब थो मिले। सुभान अल्लाह। अहिड़े तरीक़े सां हिकु हदीस पाक क़ुरान पाक जेके यादि करण वारा आहिनि, हाफ़िज़ क़ुरान आहिनि,
आलिम कुरान आहिनि, उन्हनि जी शान आहिनि। हदीस पाक में सही मुस्लिम में 1759 नंबर हदीस आहे ऐं सही बुखारी में 4337 नंबर हदीस पाक आहे। सही बुखारी में आहे हज़रत उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा खां रिवायत आहे, ॿई हदीस पाक महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस पाक। अन आयशा अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल मसलुल लज़ी यक़रउल क़ुरान व हुवा हाफ़िज़ुन लहू, उन जी मिसाल जेको क़ुरान पाक पढ़ंदो आहे ऐं उहो हाफ़िज़ क़ुरान आहे। इन में हाफ़िज़ क़ुरान आहे, अगली हदीस में माहिर क़ुरान। माहिर क़ुरान जेको आलिम क़ुरान आहे, आलिम दीन आहे। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जेको क़ुरान पाक जी तिलावत थो करे ऐं उहो हाफ़िज़ क़ुरान बि आहे, उन जी शान इहा हूंदी मअस-सफ़रतिल किरामिल बररा। उहो जेको आहे उन जी शान ऐं फज़ीलत हीअ आहे जो उनखे जेको आहे न, जेके मुअज़्ज़ज़ फ़िरिश्ता आहिनि उन्हनि सां गॾु रखियो वेंदो ऐं उन्हनि खे जेके आहे न अंबिया किराम, जेके मुअज़्ज़ज़ ऐं इज़त ऐं शान वारा अंबिया किराम आहिनि, उन्हनि सां गॾु उन्हनि खे रखियो वेंदो। यानी ही हाफ़िज़ क़ुरान जी शान ऐं फज़ीलत आहे जो क़ुरान पाक हिफ़्ज़ थो करे, क़ुरान पाक जी तिलावत थो करे, क़ुरान पाक यादि करे, उनखे मुस्तक़िल मिज़ाजी सां पढ़े थो। अल्लाह तबारक व तआला उन शख़्स खे, हाफ़िज़ क़ुरान खे क़यामत वारे ॾींहुं अंबिया किराम सां गॾु रखंदो। ही उनखे मक़ाम मर्तबो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अता फरमायो आहे ऐं अंबिया किराम सां मासूम फ़िरिश्ता सां। ऐं इन हदीस पाक में ही बि आहे व मसलुल लज़ी यक़रउ, ऐं उहो उन जी मिसाल जेको क़ुरान पाक पढ़े थो वयतआहदहु, ऐं उनखे बार बार पढ़े थो, यानी यादि करण जी कोशिश थो करे। व हुवा अलैहि शदीदुन, ऐं क़ुरान पाक उन ते शदीद आहे, यानी यादि करणु उनजे लाइ ॾुखियो थी वियो आहे। बार बार उनखे पढ़ण जी कोशिश थो, यादि पढ़णु अचे थो। फर हाफ़िज़ क़ुरान जे पढ़ंदा आहिनि उन वांगुरु उनखे पढ़णु नथो अचे, लेकिन ज़ुबान अटकेसि थी, पोइ बि महबूब अलैहिस्सलाम छॾे नथो, पढ़े थो। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो फलहु अजरान, उनखे डबल अजर सवाब मिले थो। ईअं सही मुस्लिम जी हदीस पाक मां बयान करां, पोइ इन जी मुख़्तसर तशरीह बि। अन आयशा क़ालत क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल माहिरु बिल क़ुरानी मअस-सफ़रतिल किरामिल बररा, जेको माहिर क़ुरान आहे उहो मुअज़्ज़ज़ फ़िरिश्तनि सां ऐं अंबिया किराम सां गॾु हूंदो, उन्हनि जो इहो मक़ाम मर्तबो आहे। ऐं वल्लज़ी यक़रउल क़ुरान व यततअतअ फ़ीही, ऐं उनमें उनखे हिचकिचाव थो थिए, उनमें क़ुरान पाक पढ़े थो, क़ुरान पाक जी तिलावत में उनखे अटक थी थिए। व हुवा अलैहि शाक़ुन, ऐं क़ुरान पाक यादि करणु या पढ़णु उन ते थोरो ॾुखियो थो थी वञे, त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम लहू अजरान, उन जे लाइ डबल अजर आहे। सुभान अल्लाह। पहिरियों मर्तबो उन मुस्लमान जो आहे जेको क़ुरान मजीद खे हिफ़्ज़ करे थो, हिफ़्ज़ खां बाद उन जी कसरत सां तिलावत करे थो ऐं उन जे मानी मतालिब ते गौर फ़िक्र करे थो ऐं उन जे मानी ते, उन जी तालीमात ते पंहिंजो वक़्तु गुज़ारे थो, त पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेको माहिर क़ुरान आहे, क़ुरान पाक हिफ़्ज़ करे थो, क़ुरान पाक खे सम्झे थो, क़ुरान पाक जी मानी में गौर ऐं फ़िक्र करे थो, त ही उनखे अल्लाह तबारक व तआला मलको ऐं महारत अता कई आहे त हू क़ुरानी आयात जे मतालिब ऐं मानी ऐं इन मां हासिल थियण वारे मसाइल में गौर फ़िक्र करे, उन मां मुख़्तलिफ़ औक़ात में हर दौर जे मुताबिक़ मसाइल कढी करे अवामुन्नास जा मसाइल हल करे थो, त पोइ इन शख़्स खे इहा शान फज़ीलत ॾिनी वई आहे जो जेके बुलंद दर्जे वारा फ़रिश्ता आहिनि उन्हनि जी रिफ़ाक़त, उन्हनि जो साथ, उन्हनि जो मक़ाम मर्तबे सां गॾु इनखे रखियो वेंदो। इहा केॾी वॾी शान आहे। ऐं अंबिया किराम सां गॾु इनखे अगरचे दर्जे में वॾो
फ़ासिलो हूंदो, लेकिन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इनखे ये शान फजीलत मिलंदी जंहिंखे अल्लाह ताला इहा सआदत अता फरमाई जो क़ुरान पाक उन हिफ़्ज़ कयो, हिफ़्ज़ खां बाद क़ुरान पाक में माहिर थी वियो, क़ुरान पाक में गौर फिक्र करण लॻो, क़ुरान पाक जा मानी, क़ुरान पाक जो मफ़हूम, क़ुरान पाक जा मतलब अल्लाह तबारक व तआला जे करम फज़ल सां उनखे अचण लॻा त पोइ बरोज़े हशर अल्लाह तबारक व तआला इन शख़्स के अंबिया किराम सां ख़ुसूसी तौर ते रखंदो ऐं इनखे मासूम फ़रिश्तनि सां जंहिंजो मक़ाम जेके किरामन का जंहिंजो इहो ज़िक्र आहे बारारा जेके फ़रिश्ता आहिनि इन्हनि सां गॾु इनखे रखियो वेंदो। ऐं जेको ॿियो दर्जो आहे उन मुस्लमान जो आहे जंहिंखे महारत ते इहो मर्तबो त महारत एतिरी नाहे, यानी जो उनखे इहा सलाहियत नाहे जो क़ुरान पाक तेज़ी सां पढ़े, लेकिन उहो क़ुरान मजीद जी तिलावत में कोशिश कंदो थो रहे, इन जे बावजूद जो उनजी ज़ुबान अटके थी, क़ुरान पाक पढ़ण उन ते शाख थी वियो आहे, थोड़ो मुश्किल थी वियो आहे, लेकिन पंहिंजी हिम्मत नथो छॾे, क़ुरान पाक जो जेको आहे न जेको पढ़ण वारो सिलसिलो उनखे नथो छॾे त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इनखे डबल अजर मिलंदो। अल्लाह अकबर। यानी क़ुरान करीम जो जेको माहिर आहे उहो आलिम आहे जेको अल्फाज क़ुरान मानी क़ुरान पाक जे असरार और रमूज़ खां वाक़िफ़ आहे, उनजो मक़ाम मर्तबो जेके सफ़रा फ़रिश्ता आहिनि उन्हनि सां हूंदो ऐं अंबिया किराम सां गॾु उनजो तालुक़ हूंदो। ऐं जेके आलिम क़ुरान त न आहिनि लेकिन क़ुरान पाक खे छॾनि नथा, क़ुरान पाक सां उन्हनि खे इश्क आहे, शौक़ आहे, त उनखे डबल अजर सवाब मिलंदो। हाणे इहो जेको डबल अजर सवाब आहे पहिरें दर्जे वारे जे मुक़ाबिले में न आहे, मथां ईअं सम्झे त पहिरें दर्जे खां इनखे वधीक अजर सवाब मिलंदो। पहिरें जेको दर्जो आहे उहो तमामु वॾो आहे जो अल्लाह ताला उनखे हाफ़िज़ क़ुरान बणायो, वरी माहिर क़ुरान बणायो, अल्लाह ताला उनखे तौफ़ीक़ अता फरमाई जो क़ुरान पाक जो उनखे इल्म अता फरमायो जो क़ुरान पाक जो उनखे तर्जुमो बि अचे थो, क़ुरान पाक जो मफ़हूम बि अचे थो, त क़ुरान पाक पढ़ण जेके उलूम अल्लाह ताला उनखे अता फरमाए इहा इनजी शान तमामु वॾी हूंदी। इन जो जेको मक़ाम मर्तबो अल्लाह ताला इनखे फ़रिश्तनि सां रखंदो, इनखे अल्लाह तबारक व तआला अंबिया किराम सां गॾु रखंदो। इन जे मुक़ाबिले में उहो शख़्स आहे जंहिंखे अल्लाह ताला क़ुरान पाक पढ़ण जी त तौफ़ीक़ ॾिनी, उहो चटर चटर क़ुरान पाक यानी तेज़ी सां पढ़ी वेंदो, क़ुरान पाक जी उनखे रवानगी आहे, लेकिन पोइ बि उहो पढ़े नथो। इन जे मुक़ाबिले में उहो शख़्स जंहिंखे पढ़ण त ॾुखियो थो लॻे लेकिन पोइ बि पढ़े थो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इनखे अल्लाह तबारक व तआला डबल अजर सवाब अता फरमाईंदो। हाणे डबल अजर केतिरो इहो अल्लाह उनजो हबीब ॼाणे, यानी क़ुरान पाक इन जो बि शाफ़ी थो बणिजी वञे, क़ुरान पाक इन सां हर वक़्तु गॾु थो रहे। सुभान अल्लाह। जेको क़ुरान पाक पढ़े थो, क़ुरान पाक मुस्तक़िल मिज़ाजी सां पढ़े थो, बल्कि इहा हदीस पाक उन्हनि जे लाइ बि जेके हाफ़िज़ क़ुरान त न आहिनि लेकिन क़ुरान पाक मुस्तक़िल में रोज़ाने जी बेस ते रोज़ानो क़ुरान पाक जी तिलावत कंदा आहिनि। बुज़ुर्गान दीन फरमाए इन में उनजी बि शान बयान आहे जेको हाफ़िज़ क़ुरान त न आहे लेकिन क़ुरान पाक जी तिलावत रोज़ानो कंदो आहे। क़यामत वारे ॾींहुं अल्लाह ताला अहिड़े शख़्स खे जेको रोज़ानो क़ुरान पाक पढ़ंदो आहे न उनखे बि हाफ़िज़ क़ुरान बणाए छॾींदो। जेको रोज़ानो क़ुरान पाक जो नाहो नथो करे, हाफ़िज़ क़ुरान न आहे, हिकु त हाफ़िज़ क़ुरान आहे उनखे त इहा शान मिलंदी न थी, त बुज़ुर्गान दीन फरमाए छो जो इन में उमूम जो ज़िक्र आहे, उहे बुज़ुर्गान दीन उहे माण्हू उहे नेक वक़्त जेके रोज़ानो क़ुरान पाक जी तिलावत करनि था उनजो बि इन में शान आहे। हदीस पाक छा आहे, हज़रत अब्दुल्लाह बिन अमर का याद क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युक़ालु लिसाहिबिल क़ुरान, साहिब क़ुरान खे चयो वेंदो। बुज़ुर्गान साहिब क़ुरान जी इहा तशरीह कई आहे, साहिब क़ुरान हुज़ूर जी बि ज़ात आहे, साहिब क़ुरान हाफ़िज़ क़ुरान बि आहे, साहिब क़ुरान आलिम दीन बि आहे, साहिब क़ुरान उहो शख़्स बि आहे जेको मुस्तक़िल मिज़ाजी सां रोज़ानो क़ुरान पाक जी तिलावत कंदो आहे। त पोइ इनखे चयो वेंदो इक़रा, ए साहिब क़ुरान, क़ुरान पाक अल्लाह तबारक व तआला क़यामत वारे ॾींहुं इन साहिब क़ुरान सां ख़िताब फरमाईंदो ऐं चवंदो इक़रा, ए साहिब क़ुरान अॼु मूंखे क़ुरान पाक पढ़ी ॿुधा। अल्लाहु अकबर। वर्तक़ी,
ऐं मंज़िलूं चढ़ंदो वञ। व रतिल कमा कुंत तुरतिल फी दुनिया, ऐं क़ुरान पाक उहे मूंखे सुहिणो करे ॿुधा जीअं तूं दुनिया में क़ुरान पाक पढ़ंदो आहीं। फ़इन्न मंज़िलक इंद आख़िरी आयतिन तक़रउहा, तुंहिंजो जेकी मंज़िल हूंदी न उहा हूंदी जिते तूं आख़िरी आयत तिलावत कंदे। हाणे अल्लाह तबारक व तआला ही साहिब क़ुरान जो मफ़हूम हुजे त हिन में जेको रोज़ानो क़ुरान पाक पढ़े थो इहो बि साहिब क़ुरान आहे। इन जी हदीस जी तशरीह में काफ़ी बुज़ुर्गान ने लिखो आहे जेको मुस्तक़िल मिज़ाज न रोज़ानो क़ुरान पाक पढ़े थो, अल्लाह तबारक व तआला जॾहिं इन शख़्स खे जन्नत मोकिलींदो न, जन्नत में मोकिलण खां पहिरियों उनखे चवंदो ए साहिब क़ुरान, ए रोज़ानो क़ुरान पाक जी तिलावत करण वारा, ए मुस्तक़िल मिज़ाज जा क़ुरान पाक तिलावत करण, रोज़ानो तूं दुनिया में क़ुरान पाक पढ़ंदो आहीं, अॼु मूंखे त क़ुरान पाक ॿुधा, जन्नत बि वञ, जन्नत जी तरफ़ वेंदो वञ ऐं हिकु हिकु आयत मूंखे ॿुधाईंदो। जीअं तूं आयतूं पढ़ंदो वेंदे तोखे दर्जो मिलंदो वेंदो। जॾहिं तूं क़ुरान पाक अल हम्द खां वठी वन नास ताईं मुकमल मूंखे अॼु तूं ॿुधाईंदे, जेतिरो क़ुरान पाक पढ़ंदे ओतिरा तोखे दर्जात मिलंदा। ही केॾी शान आहे क़ुरान पाक जी। ऐं बुज़ुर्गान दीन फरमायो जॾहिं माण्हू जन्नत में वेंदो न, जन्नत में ॿी का बि इबादत न हूंदी, हा अल्लाह तबारक व तआला जे करम फज़ल तिलावत क़ुरान मजीद उते बि हूंदी। उहो जेको साहिब क़ुरान आहे, जेको हाफ़िज़ क़ुरान आहे, आलिम दीन आहे ऐं रोज़ानो क़ुरान पाक पढ़ण वारो आहे, त उहो जन्नत में बि वेंदो त उते बि क़ुरान पाक तिलावत कंदो। लेकिन उते तिलावत करण दर्जात जे लाइ हूंदी, उनजी तशरीह आहे अल्लाह तबारक व तआला जंहिंखे चवे ए साहिब क़ुरान मूंखे क़ुरान पाक ॿुधा त उनजी शान केॾी हूंदी। त इन जे करे असांखे आदत विझणु घुरिजे। छो क़ुरान इन जी तशरीह में बुज़ुर्गान दीन फरमायो हिफ़्ज़ क़ुरान बि इन में शामिल आहे, तिलावत क़ुरान बि आहे। जेको क़ुरान में गौर फ़िक्र करे थो रोज़ानो, हिकु या ॿ आयतूं रोज़ानो गौर फ़िक्र थो तफ़क्कुर थो करे, इहो बि इन में शामिल आहे, इन्हनि सां ख़िताब थींदो। सुभान अल्लाह। हिकु हदीस पाक के अहिड़ा बि आहिनि जेके क़ुरान पाक पढ़ण में गौर फ़िक्र में गुज़री वेंदा आहिनि, उन्हनि खे ॿियनि वज़ीफ़नि जो जेको आहे न वक़्तु न मिलंदो आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जेको क़ुरान पाक में मसरूफ़ रहियो, एतिरो मसरूफ़ रहियो क़ुरान पाक जी पढ़ण में, क़ुरान पाक जे गौर फ़िक्र में, जे आलिम दीन हूंदा आहिनि मदरसनि में इल्म दीन पढ़ाईंदा आहिनि, पोइ उन्हनि खे वज़ाइफ़ जो वक़्तु न मिलंदो आहे। के अहिड़ा हूंदा आहिनि जेके कसरत सां दुरूद पाक बि न पढ़ी सघंदा आहिनि, लेकिन उहे क़ुरान पाक पढ़ण में मसरूफ़ हूंदा आहिनि। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पर उनजी शान छा आहे? क़ाल हज़रत अबू सईद ख़ुदरी खां रिवायत क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूलु रब्बु तबारक व तआला, अल्लाह ताला फरमाईंदो आहे मन उन शख़्स जे लाइ शग़लहुल क़ुरान अन ज़िक्री व मसअलती, जंहिंखे क़ुरान जी मसरूफ़ियत, क़ुरान में मशगूल थियण मुंहिंजे ज़िक्र खां बि रोके छॾियो। एतिरे क़दर जो उनखे क़ुरान पाक में एतिरो मसरूफ़ थी चुको आहे जो उनखे मूंखां दुआ घुरण जो बि वक़्तु नाहे। यानी ॾींहुं राति क़ुरान पढ़ण में, तालीम ॾियण में या तिलावत में एतिरो मसरूफ़ आहे जो उनखे मूंखां दुआ घुरण जो बि वक़्तु नाहे। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल्लाह तबारक व तआला फरमायो आतैतुहु अफ़ज़ल मा ऊतिय साइलिन, त पोइ मां इनखे उनखां वधीक बहितर अता कंदमि जेके मूंखां सवाल कंदा आहिनि, जेके दुआ घुरण वारा आहिनि, उन्हनि खे मां जेको कुझु अता कंदो आहियां अहिड़े शख़्स खे जेको क़ुरान पाक में एतिरो मसरूफ़ थी वियो, एतिरो ग़र्क़ थी वियो जो उनखे मुंहिंजे ज़िक्र जे लाइ बि टाइम नथो मिले, मूंखां दुआ घुरण जे लाइ बि टाइम नथो मिले, पोइ मां उनखे बग़ैर घुरे, माना घुरंदो बि न, मां उनखे घुरण वारनि खां बि वधीक अता कंदुमि। इहो सम्झो त क़ुरान पाक जेके उलमाए किराम आहिनि, हाफ़िज़ जेके मदरसनि में सॼो ॾींहुं पढ़ाइनि था, त उन्हनि जी केॾी वॾी शान ऐं फज़ीलत हूंदी जो उहे जेके हाफ़िज़ पढ़ाईंदा आहिनि, हिफ़्ज़ पढ़ाईंदा आहिनि,
केड़ी माल सबक बुधी रहा होंदा आहिनि, केड़ी माल सबकी बुधी रहा होंदा आहिनि, केड़ी माल मंज़िल बुधी रहा होंदा आहिनि। सॼो ॾींहुं उन्हनि जो एतिरे में इन्ही में गुज़री वेंदो आहे। उन्हनि खे दुरूद पाक बि कसरत सां पढ़ण जी तौफ़ीक़ न मिलंदी आहे, कलमे जो ज़िक्र करण जी तौफ़ीक़ न मिलंदी आहे, सआदत हासिल न थींदी आहे। त अहिड़नि जे लाइ उहे उलमाए किराम जेके सॼो ॾींहुं क़ुर पाक जी तफ़सीर था पढ़ाइनि, तर्जुमो था पढ़ाइनि, क़ुर पाक जा उलूम था पढ़ाइनि, सॼो ॾींहुं उन्हनि जो इन्ही में गुज़री थो वञे, ॿिया वज़ाइफ़ पढ़ण जो उन्हनि खे वक़्तु नथो मिले, हता कि दुआ घुरण जो बि। त पोइ उन्हनि जी इहा तासीर अल्लाह ताला उन में पैदा फरमाईंदो आहे, जो उहे दुआ न बि घुरंदा आहिनि, उन्हनि जी ग़ैबी तौर ते ईअं मदद थींदी आहे जो दुआ घुरण वारनि खां वधीक अल्लाह ताला इन्हनि खे अता फरमाईंदो आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए, अक़ल में न ईंदो त बाबा इन्हनि खे कीअं? हक़ीक़त आहे जेके अल्लाह जे कमनि में मसरूफ़ हूंदा आहिनि, अल्लाह ताला उन्हनि जे कमनि में लॻी वेंदो आहे। अल्लाह ताला क़ुर पाक में या अय्युहल्लज़ीना आमनू इन तंसुरुल्लाह यंसुरकुम, जेकॾहिं तव्हां अल्लाह जे कमनि में लॻी वेंदो, अल्लाह ताला तव्हांजे कमनि में लॻी वेंदो। अहिड़े तरीक़े जी सुभान अल्लाह हिकु हदीस पाक, आख़िरी हदीस पाक बयान था करूं, जेको पंहिंजे ॿारनि खे क़ुर पाक पढ़ाए थो, नाज़रा या हिफ़िज़, इहा सभिनी जे लाइ शान आहे। हज़रत मुआज़ अल जुहनी का इहा हदीस पाक रिवायत आहे, मिशकात शरीफ जी हदीस पाक आहे, 2139 नंबर हदीस। मन कर अल क़ुरान, जे क़ुर पाक पढ़ियो, व आमिला बिमा फीही, ऐं क़ुर पाक पढ़ण खां बाद जेको क़ुर पाक में अल्लाह ताला नाज़िल फरमायो उन ते अमल कयईं, त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उल्बिस वालिदाहु ताजन, त उनजे वालिद खे हिकु ताज पारायो वेंदो यौमल क़ियामत, क़यामत वारे ॾींहुं। दौहु अहसनु मिन दौइ शम्सी फी बुयूति दुनिया लौ कानत फीकुम, ऐं उन ताज जी जेकी चमक ऐं रोशनी हूंदी न, जेको तव्हांजे दुनिया वारो जेको सिज आहे ऐं उन जी उहो तव्हांजे तमामु घणो क़रीब बुयूत तव्हांजे घरनि जे क़रीब सिज लही अचे, ऐं उन जी जेकी चमक तव्हांजे घरनि में हूंदी, उनजी रोशनी तव्हांजे घरनि में हूंदी, केतिरी रोशनी हूंदी, यानी सिज तमामु वेझो अची वञे ऐं उन जी रोशनी असांजे घरनि में केॾी हूंदी। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, उहो शख़्स जेको क़ुर पाक पढ़े थो, उन जे वालिदैन खे अहिड़ो ताज पारायो वेंदो जो उन जी जेकी रोशनी आहे न, इन सिज खां बि वधीक हूंदी। पोइ महबूब अलैहिस्सलाम जॾहिं वालिदैन खे इहो ताज पारायो वेंदो, वालिदैन खे इहा शान फज़ीलत क़यामत वारे ॾींहुं ॾिनी वेंदी, जो उन्हनि जा वालिदैन ही नुमाया तौर ते क़यामत वारे ॾींहुं ते नज़र ईंदा, ऐं ही उन्हनि खे शान फज़ीलत उन्हनि जा ऐलान थींदा। उहे शख़्स अथव जे पंहिंजनि ॿारनि खे जेको आहे दुनिया में क़ुर पाक पढ़ायो, क़ुर पाक जी तालीम ॾिनी, अॼु इन्हनि खे इहा क़यामत वारे ॾींहुं शान फज़ीलत मिलंदी। अल्लाह ताला जे तरफ़ में एज़ाज़ हूंदो जो इन्हनि खे हिकु मुनफरिद मक़ाम मर्तबो क़यामत वारे ॾींहुं ॾिनो वेंदो, जो ताज पाराया वेंदा। पूरी क़यामत वारे मैदान में हर तरफ़ इन जी रोशनी जेकी आहे वञी रही हूंदी, यानी क़ुर पाक जी शान आहे। त पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जंहिंजे सदके इहो शान मक़ाम थो मिले, जंहिं पढ़ायो ऐं इन जे करे उनखे इहा शान फज़ीलत थी मिले, फमा ज़न्नुकुम बिल्लज़ी आमिल बिहाज़ा, पोइ उन शख़्स जे बारे में तव्हांजो छा गुमान आहे जंहिं इनखे हिफ़्ज़ कयो, इनखे पढ़ी ऐं इन ते अमल कई, जंहिंजे करे वालिदैन खे शान आहे, त उन शख़्स खे केॾी शान फज़ीलत मिलंदी। सुभान अल्लाह। अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे त असांखे सही माना में क़ुर सां मोहब्बत अता फरमाए, क़ुर पाक मुस्तक़िल मिज़ाजी सां पढ़ण जी तौफ़ीक़ साद अता फरमाए, इन जो इल्मु सिखाइण जी तौफ़ीक़ साद अता फरमाए। जेको कुझु मां बयानु कयुमि दौरान गुफ़्तगू, जेकॾहिं बेअदबाना अल्फाज़ निकिरी विया आहिनि, अल्लाह ताला माफ़ फरमाए, इनखे यादि रखण जी ॿियनि तक पुॼण जी तौफ़ीक़ साद अता फरमाए। वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन।